बाप पहिरियों सबक 17 मोल ऐं एवोगैड्रो नंबर मोल एंड एवोगैड्रोस नंबर आया केमिस्ट्री जो उस्ताद नजुल चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजो अॼोको लेक्चर जो मौज़ू आहे मोल ऐं एवोगैड्रो नंबर। तव्हांखे जेकॾहिं मार्केट वञिणो पवे थो त तव्हां 20 किलो चांवर ख़रीद कयो था, पर जेकॾहिं तव्हां हिकिड़ी बाटिल ख़रीद कयो था त उहा 500 ml जी आहे ऐं जेकॾहिं तव्हां जोराब ख़रीद कयो था त उहे तक़रीबन हिकु डज़न आहिनि। यानी हर हिकु शइ खे तव्हां कंहिं न कंहिं यूनिट में घुरो था, उनजी माप जो अलॻि अलॻि यूनिट आहे। जोराब हिकु डज़न, चांवर 20 किलो ऐं ईअं तव्हां वटि जेकॾहिं जूस आहे त तव्हां चओ था त 500 ml। केतिरो जूस आहे 500 ml, इन खां वॾी बोतल 1000 ml। घणा चांवर वरिता आहिनि 20 किलोग्राम, अञा घटि खपनि 10 किलोग्राम। ऐं ईअं ई जेकॾहिं तव्हां अधु डज़न जोराबा वठो था या 2 डज़न जोराबा वठो था त यानी तव्हां उन्हनि जी क्वांटिटी ॿुधाए सघो था। पर जेकॾहिं कोई तव्हां खां सवाल करे हाउ मेनी पार्टिकल्स आर देयर इन दिस सैंपल, जेको तव्हांखे पाणी आहे गिलास में भरियल उन में अंदरि घणा ज़रड़ा आहिनि, या तव्हां खां कोई पुछा करे थो त जेका तव्हां खंडु वरिती आहे किलो उन में अंदरि खंड जा घणा पार्टिकल्स हूंदा, घणा ज़रड़ा हूंदा, या तव्हां खां कोई पुछा करे थो त तव्हांखे जेको लूणु मिलियल आहे उन में अंदरि घणा ज़रड़ा आहिनि, 1 किलो लूण में घणा ज़रड़ा आहिनि, इन्हनि जो जवाबु तव्हां शायदि नथा ॾेई सघो। इन ॻाल्हि खे अञा वधीक सवलो कयूं, ही तव्हां वटि सोन जो ज़रो आहे। हाणे तव्हां खां कोई पुछा करे थो त इन सोन में घणा ज़रड़ा आहिनि, या तव्हां वटि पाणी आहे ऐं पाणीअ जे हिकिड़ो ज़रे में तव्हां खां पुछा करे थो त इन पाणीअ जो जेको तव्हां फुड़ो खयो आहे, हाणे इन पाणीअ जे फुड़े में घणा ज़रड़ा आहिनि, नंबर ऑफ गोल्ड एटम्स हिन में घणा आहिनि, त शायदि तव्हां हुनखे जवाबु न ॾेई सघो। ऐं तव्हां खां पुछा करे नंबर ऑफ वाटर मालिक्यूल्स हिन फुड़े में घणा आहिनि, त तव्हां उन्हनि खे जवाबु न ॾेई सघो। पर केमिस्ट्रीअ में हिकिड़ो तरीक़ो आहे जंहिंमें तव्हां कंहिं बि शइ जे ज़रे में नंढड़ा नंढड़ा ज़रा जेके मौजूदु आहिनि, पार्टिकल्स जेके मौजूदु आहिनि, उहे तव्हां ॿुधाए सघो था। उन जे लाइ असांखे सिखणो पवंदो मोल। मोल छा आहे? 1 mole is equal to 6.02 into 10 raised power 23 atoms, molecules or formula units। कंहिं बि शइ जे हिकु मोल में एटम, मालिक्यूल या फार्मूला यूनिट, एटम अंसरनि जे लाइ इस्तेमालु थिए थो, मालिक्यूल कोवेलेंट मुरकबनि जे लाइ इस्तेमालु कयूं था, ऐं फार्मूला यूनिट जेके आहिनि उहे आयोनिक कंपाउंड्स लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे जेकॾहिं तव्हां वटि लोह जो हिकु मोल आहे त यानी तव्हां वटि उन लोह जे हिकु मोल में 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23 एटम लोह जा आहिनि। जेकॾहिं तव्हां वटि पाणीअ जो हिकु मोल आहे त उन में हूंदा 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23 मालिक्यूल्स। जेकॾहिं तव्हां वटि लूण जो हिकु मोल आहे त तव्हां वटि हूंदा 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23 फार्मूला यूनिट्स। हाणे ही ज़रड़ा आहिनि केतिरा, इन खे जेकॾहिं असां खोलियूं, हीअ साइंटिफिक नोटेशन में लिखियलु आहे, जेकॾहिं इन खे तव्हां खोलियो त तक़रीबन हेतिरा ज़रड़ा थी विया। हाणे इहो 1 2 3 4 5 6 7 8 9 करोड़नि खां बि वधीक आहिनि, अरबनि खां बि वधीक आहिनि, खरबनि खां बि वधीक आहिनि। इन जे करे असां इन खे साइंटिफिक नोटेशन में लिखंदा आहियूं 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23। हाणे जेकॾहिं कंहिं शइ जा तव्हां वटि हिकु मोल न पर 3 मोल आहिनि त असां लिखंदासीं 3 ज़रबिया 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23। यानी हाणे ही जेके ज़रड़ा आहिनि उहे हिननि खां 3 ते वॾा आहिनि, 3 ते घणा आहिनि। पर जेकॾहिं तव्हां वटि अञा कंहिं शइ जा 10 मोल आहिनि त असां लिखंदासीं 10 × 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23। यानी ही जेके पार्टिकल्स आहिनि उहे हिननि खां 10 ते वधीक आहिनि। हाणे जेकॾहिं तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त मोल, जेकॾहिं तव्हां वटि कंहिं बि शइ जो हिकु मोल आहे त तव्हां वटि 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23 एटम आहिनि उन जा, या उन जा ज़रड़ा आहिनि। जेकॾहिं तव्हां वटि उन जा 3 मोल आहिनि त तव्हां वटि 3 × 6.02 × 10 रेज़ पावर 23 पार्टिकल्स आहिनि। त तव्हां सोन ऐं पाणीअ जे बाबति ज़रड़नि पुछण वारे सवाल जो जवाबु ॾेई सघो था। साॻियो ई सवाल जेकॾहिं असां हाणे ॿीहर कयूं, हाउ मेनी एटम्स आर देयर इन 1 मोल ऑफ गोल्ड। ही जेकॾहिं सोन जो हिकिड़ो मोल आहे त हाणे इन में घणा ज़रड़ा हूंदा, 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23 गोल्ड एटम्स।
जेकॾहिं तव्हां खां पाणीअ जे मुतालिक़ पुछे थो हाउ मेनी मॉलिक्यूल्स आर देयर इन 1 मोल ऑफ वाटर, 1 मोल ऑफ वाटर, हिकु मोल में, त जवाब साॻियो ई आहे 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23 वाटर मॉलिक्यूल्स। कोवेलेंट कंपाउंड आहे त इन में हूंदा आहिनि मॉलिक्यूल, आंसर आहे त उन में हूंदा आहिनि एटम। यानी असां हाणे मोल जी मदद सां इहो ॿुधाए सघूं था त असां वटि इन शइ जा केतिरा ज़रड़ा आहिनि। व्हाट इज़ मोल? A mole is defined as amount of substance containing 6.02 into 10 raised power 23 particles. मोल छा आहे? कंहिं बि शइ जो एतिरो मिक़दार जंहिंमें 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23 ज़रड़ा हुजनि, यानी 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23 ज़रड़नि खे असां छा चवंदा आहियूं? मोल। मिसाल जे तौर ते तव्हां जेकॾहिं लूणु खणो था ऐं लूण जो तव्हां वटि 1 मोल आहे त हाणे उन जे अंदरि छा हूंदो? 1 मोल ऑफ सोडियम क्लोराइड इज इक्वल टू 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23 फार्मूला यूनिट्स। तव्हां वटि लूण जो हिकिड़ो मोल आहे, उन लूण जे मोल में अंदरि लूण जा ज़रड़ा घणा हूंदा? 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23। पर साइंटिफिक डेफिनेशन जेका मोल जी आहे उहा थोरी ॿी आहे। व्हाट इज साइंटिफिक डेफिनेशन ऑफ मोल? Amount of substance that contains the same number of atoms, molecules or formula units as there are atoms in 12 gram of carbon 12। कंहिं बि शइ जो एतिरो मिक़दार जंहिंमें एतिरा ज़रड़ा हुजनि, एतिरा एटम हुजनि, मॉलिक्यूल हुजनि या फार्मूला यूनिट हुजनि जेतिरा कार्बन 12 जे 12 ग्रामनि में एटम हूंदा आहिनि। 12 ग्राम ऑफ कार्बन 12 यानी जेतिरा कार्बन 12 जे 12 ग्रामनि में एटम आहिनि, उन्हनि एटमनि जे बराबरि कंहिं बि शइ जा मॉलिक्यूल हुजनि त उहो 1 मोल आहे, कंहिं बि शइ जा फार्मूला यूनिट हुजनि त उनखे 1 मोल चइबो, कंहिं बि ॿी शइ जा एतिरा ई एटम हुजनि त उनखे 1 मोल चइबो। कार्बन 12 छा आहे? असल में कार्बन 12 इट्स एन आइसोटोप ऑफ कार्बन। कार्बन 14, कार्बन 13, कार्बन 12 इहे कार्बन जा 3 आइसोटोप आहिनि। सो कार्बन 12 हिकिड़ो आइसोटोप आहे एंड इट्स सेट एज स्टैंडर्ड फॉर द रेस्ट ऑफ सब्सटेंसेस। ऐं असां इन खे ॿियनि सभिनी शयुनि जे लाइ हिकिड़ो स्टैंडर्ड करे छॾियो आहे। 12 ग्राम ऑफ कार्बन 12 कंटेन्स 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23 एटम्स। हाणे कार्बन 12 जे 12 ग्रामनि में ज़रड़ा हूंदा आहिनि ही, तंहिंजे करे कंहिं बि शइ में जेकॾहिं एतिरा ज़रड़ा हूंदा या कंहिं बि शइ जा एतिरा ज़रड़ा हुजनि त उनखे चइबो 1 मोल ऑफ दैट थिंग। ही हिकु इटालियन साइंसदान आहे जंहिंजो नालो आहे अमीडियो एवागेड्रो। ही इंट्रोड्यूस द कंसेप्ट ऑफ दिस नंबर 6.02 into 10 रेज़ पावर 23। सभ खां पहिरियां हिन तइदाद जो, हिन अंक जो कंसेप्ट जेको आहे उहो हिन एवागेड्रो ॾिनो हुयो। सो दिस नंबर इज़ कॉल्ड एज एवागेड्रोस नंबर। तंहिंजे करे ई असां हिन नंबर खे एवागेड्रोस नंबर चवंदा आहियूं। एंड दिस इज़ रिटन एज कैपिटल एन सबस्क्रिप्ट ए। एन ऐं ए ॿई कैपिटल में लिखणा आहिनि, पर एन जेका आहे उहा मथे ऐं सबस्क्रिप्ट में उनखे ए, इनखे असां पढ़ंदा आहियूं एवागेड्रो नंबर, जेको बराबरि आहे 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23 जे। हेतिरा ज़रड़ा कंहिं बि शइ जा हूंदा त उनखे चइबो आहे मोल। हाणे इहो मोल जेको आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु केमिस्ट्री जे अंदरि या केमिकल रिएक्शन्स जे दौरान इस्तेमालु थींदो आहे। उहो आम ॿोलीअ में या आम दुकाननि ते तव्हां नथा इस्तेमालु करे सघो त तव्हां वञी करे कंहिं दुकानदार खे चओ त मूंखे 1 मोल पटाटनि जो ॾियो। हाणे 1 मोल पटाटनि जो जेकॾहिं तव्हां वठो त उहे पटाटा 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23 एॾा घणा थी वेंदा, एॾा घणा थी वेंदा जो पूरी धरतीअ खे तव्हां ढके छॾियो, पटाटा एॾा घणा हूंदा, एतिरा शायदि पटाटा हुन वटि हुजनि बि कोन। सो इहो जेको टर्म आहे मोल ऐं 6.02 ज़रबिया 10 रेज़ पावर 23 जेका कैलकुलेशन आहे उहा केमिस्ट्री में इस्तेमालु थींदी आहे। हाउ केमिकल सब्सटेंसेस आर मेजर्ड इन केमिस्ट्री? कीअं जेके शयूं आहिनि उहे केमिस्ट्रीअ में तोरियूं वेंदियूं आहिनि इन टर्म्स ऑफ मोल्स एंड एवागेड्रोस नंबर। मोल्स ऐं एवागेड्रोस नंबर जे तहत शयुनि खे ॻणियो वेंदो आहे। तव्हां चवंदा आहियो त 2 moles of sodium hydroxide 2 moles of sodium hydroxide are needed to react with 1 mole of sulfuric acid to produce 1 mole of sodium sulfate and 2 moles of water। तव्हां केमिकल रिएक्शन खे इन टर्म्स ऑफ मोल्स में पढ़ंदा हो, जेको तव्हां केमिकल इक्वेशन खे बैलेंस करण महिल सिखी आया आहियो। मोल खे अञा वधीक क्लियर करण जे लाइ अचो त हिकिड़ा ॿिया मिसाल खणूं। 1 मोल ऑफ कार्बन 12
weighs 12 gram. 1 mole of carbon 12 weighs 12 gram. जेकॾहिं कार्बन 12 जो हिकिड़ो मोल 12 ग्रामनि ते मुश्तमिल आहे, उन जो वज़न कार्बन जे 12 जे हिकु मोल जो वज़न आहे 12 ग्राम। छो त 12 ग्रामनि में एवागेड्रोस नंबर ऑफ एटम्स हूंदा आहिनि 6.02 ज़रबा 10 रेज़ पावर 23। एतिरा एटम हूंदा आहिनि 12 ग्रामनि में, तंहिंजे करे कार्बन 12 जा 12 ग्राम बराबरि हूंदा आहिनि 1 मोल जे। इहो वधीक हिन खे जेकॾहिं तव्हां सोलो करे ॾिसो त इन जो तालुक़ु तव्हांखे एटॉमिक नंबर ऐं एटॉमिक मास सां मिलंदो। हीअ जेके 12 हेठि लिखियल आहिनि, कार्बन जो मास आहे 12, तंहिंजे करे उन जा 12 ग्राम थिया। पर जेकॾहिं तव्हां खां कोई सवाल करिजे त 1 मोल ऑफ गोल्ड वेज, सोन जो हिकु मोल, उन जो वज़न छा थींदो? 12 ग्राम। शायदि जवाबु ग़लति हुजे। इन जे लाइ तव्हांखे वरी सोन जो जेको एटॉमिक मास आहे उहो ॾिसणो पवंदो। उहो आहे 196.97। तंहिंजे करे सही जवाबु इहो थींदो त 1 मोल ऑफ गोल्ड वेज 196.97 ग्राम्स। ईअं असां हर शइ जो मोल पीरियाडिक टेबल खे ॾिसी करे ॿुधाए सघूं था। पीरियाडिक टेबल खे ॾिसो, मिसाल जे तौर ते तव्हांखे जॾहिं चयो वियो त कार्बन जो 1 मोल घणो थींदो, त उनजी असां एटॉमिक मास यूनिट खे ग्रामनि में तब्दील कयोसीं। ईअं ई जेकॾहिं तव्हांखे कोई चए थो त नाइट्रोजन जो 1 मोल घणो थींदो, त उनजे तव्हां मास खे ॾिसो त उहो आहे 14, त तव्हां अखियूं बूटे चई सघो था त 14 ग्राम्स ऑफ नाइट्रोजन इज़ इक्वल टू 1 मोल ऑफ नाइट्रोजन एटम, नाइट्रोजन एलिमेंट। ईअं ई जेकॾहिं तव्हांखे चवे थो ऑक्सीजन अंसर जो 1 मोल घणो थींदो, त 15.99 आहे, उनखे जेकॾहिं राउंड अप कजे त उहो थी वेंदो 16, त असां चवंदासीं 16 ग्राम ऑक्सीजन अंसर जो हिकु मोल आहे। साॻे तरीक़े सां लोह जो 1 मोल घणो थींदो? 55.845 ग्राम। ग्रामनि में जॾहिं तव्हां एटॉमिक मास यूनिट खे ज़ाहिर कयो था त उहो 1 मोल जे बराबरि थी वेंदो आहे। ईअं जेकॾहिं तव्हां खां कोई पुछा करे थो त बाबा पाणी H2O जो 1 मोल घणो थींदो, हाणे H2O जो जेकॾहिं असां फार्मूलो लिखूं था त उन में हाइड्रोजन जा 2 एटम आहिनि ऐं ऑक्सीजन जो हिकिड़ो एटम आहे, त हाइड्रोजन जो वज़न आहे 1, यानी हिननि ॿिनि जो थियो 2, ऑक्सीजन जो आहे 16, त हाणे 2 ऐं 16 घणो थियो 18। हिन जो मालिक्यूलर मास घणो थींदो उहो तव्हांखे मालूम आहे त मालिक्यूलर मास अथसि 18 AMU, पर जेकॾहिं तव्हां उनखे ग्रामनि में लिखंदव त इहो थी वेंदो 1 मोल ऑफ वाटर। जेकॾहिं तव्हांखे चइजे त पाणीअ जा 2 मोल, त तव्हां ॿुधाईंदव त पाणी जा 2 मोल थींदा 18 + 18 बराबरि 36 ग्राम। ईअं जेकॾहिं तव्हां खां कोई पुछा करे थो त कार्बन डाइऑक्साइड जो हिकु मोल घणा ग्राम थींदो, त असां उनखे ॿुधाए सघूं था कार्बन जो एटॉमिक मास ॾिसो 12 ऐं ऑक्सीजन जो एटॉमिक मास आहे 16, त हाणे 16 ऐं 16 32, 32 ऐं 12 44, त असां चई सघूं था त कार्बन डाइऑक्साइड जो 1 मोल थींदो वञी करे 44 ग्राम। ईअं तव्हां कंहिं बि शइ जो, उहो अंसर हुजे या उहो मालिक्यूलर कंपाउंड हुजे या उहो कोवेलेंट कंपाउंड हुजे, आयोनिक कंपाउंड हुजे, उन जो तव्हां मोल पीरियाडिक टेबल खे ॾिसी करे ॿुधाए सघो था। उमेद आहे त तव्हांखे मोल जो कॉन्सेप्ट सम्झ में आयो हूंदो। वधीक मोल ते कैलकुलेशन्स ऐं एवागेड्रो नंबर्स ते कैलकुलेशन्स जेके आहिनि उहे असां पंहिंजे ॿिए लेक्चर में कंदासीं। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।